लाशुनि जा ढेर लॻी वेंदा सूबेदार साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग खे। जी हाँ दोस्तो, कीअं आहियो, कहिड़ा हाल आहिनि अव्हांजा? चाक चङा भला ख़ुशि, बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां। अल्लाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टहिकंदा चढ़ंदा रहो, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं हमेशह ख़ुशियूं माणो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक। जन जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, उन्हनि पिणनि प्यारनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। ऐं हिकिड़ो दोस्त आहे असांजो अयाज़ अहमद कलोड़ो साहिबु, उन असांखे अॼु मुलाक़ात कई, अॼु पंहिंजो सिटीअ में। ऐं उहो थी वियो आहे मौलवी, जी हाँ तबलीग जमायत सां वाबस्ता थी वियो आहे, नेकीअ जी तरफ़ रवां तवां थी वियो आहे। उन दोस्त जो बि मैसेज पैगाम ईंदा रहंदा आहिनि, लाइक कमेंट ईंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां बि मूंखे पंहिंजे वीडियो हिन में कोई कमेंट करणु चाहियो था, कोई हाल अहिवाल करणु चाहियो था, कोई पैगाम ॾियणु चाहियो था, त अव्हां मूंखे हिन वीडियो ज़रिए, अव्हां मूंखे कमेंट ज़रिए अव्हां मूंखे हिकिड़ो बहितरीनु पैगाम ॾेई सघो था, जेको अव्हां दोस्तनि जो, मां पहिरीं प्यारनि जो दोस्तनि जो उहो पैगाम मां पंहिंजे वीडियो ज़रिए पूरी दुनिया में मां उनखे वायरल करे सघां थो। तो दोस्तो, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। जन जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब कयो आहे, जन जन दोस्तनि मूंखे सब्सक्राइब न आहे कयो, उन्हनि दोस्तनि खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त पहिरीं फ़ुर्सत में जल्दी जल्दी में मुंहिंजे हिन चैनल सत्तार काज़ी व्लॉग खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे दॿायो, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हांजे मोबाइल ताईं पहुची वञे। ऐं अव्हां दोस्तनि जो जेको सहकार आहे, अव्हां दोस्तनि जेको साथ आहे, उहो हमेशह मूंसां गॾु रहंदो, मूंसां क़ाइमु दाइमु रहंदो। ऐं अव्हां दोस्तनि जो प्यार ख़ुलूस जेको मां भुलाइण जोॻो न आहियां, न ई भुलाइण जी मां कोशिशि कंदुसि। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, असगर तेबो साहिब जूं ऐं गुलाम मुस्तफ़ा जावरी साहिब जूं, शाहिद साहिब जूं, अयाज़ साहिब जूं, लतीफ़ साहिब जूं, अब्दुल वहाब साहिब जूं, नज़ीर आकाश जूं, अख्तर आकाश जूं, ऐं शेर अली सुमरो साहिब जूं, ऐं असद अली सुमरो साहिब जूं, जेके असांजा ई सब्सक्राइब दोस्त आहिनि। ऐं ॿियो आहे आमिर अली जाखरो साहिब जूं, उनजी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो ॿियो कादिर बख़्श जाखरो साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। अयाज़ लतीफ़ साहिब जी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो नूर मोहम्मद लाशारी साहिबु, उनजो वॾी महिरबानियूं। वसीम बलोच, जी हाँ आदा वसीम बलोच, तव्हांजी बि वॾी महिरबानियूं। जन जन दोस्तनि खे अगरि पंहिंजो नालो ॿुधण जो शौक़ु आहे मुंहिंजे हिन वीडियो ज़रिए, त पंहिंजो अॻिले अचण वारे वीडियो में या हिन वीडियो में कमेंट कंदा, त मां अॻिले वीडियो में उनजो दोस्त जो नाले सां शुक्रिया अदा कंदुसि। ऐं तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, वॾा प्यार, वॾा ख़ुलूस अव्हांखे जेके मां हर वक़्तु मुंहिंजो एहसान ऐं मुंहिंजे जेके प्यार ख़ुलूस जेको मां ॻाईंदो रहंदो आहियां ऐं ॻाईंदो रहंदुसि इनशा अल्लाह लज़ीम। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। हींअर अव्हां ॾिसी रहिया आहियो जेका सोप सीरियल दुलाब जी आख़िरी स्पेल जी जेका रिकॉर्डिंग उहा मुकमल फाइनल थी चुकी आहे ऐं ड्रामो कंप्लीट थी वियो आहे। 100 क़िस्तूं फाइनल हलंदियूं इन ड्रामे जूं, जेके 100 में आहिनि, जेका हाणे ॿोहारो ईंदो, जेके माण्हू मरंदा वेंदा या आहिस्ता आहिस्ता माण्हू मारींदा वेंदा, जीअं हेॾां अली मरंदो, ॿिए पासे मिठण मरंदो, ऐं मिठण मरंदो त पोइ आहिस्ते आहिस्ते ही सारो जेको आहे किसो ड्रामे खे मुकाइण जे लाइ माण्हू खे इन्हनि खे जेको आहे ॿिनि कैरेक्टरनि खे मारणो पवंदो। ऐं जेकॾहिं अॻियां हीउ ड्रामो अॻिते हले हा त ऐं हिन में जेको आहे जहिड़ो वरी ॾेखारीनि हा, बहरहाल हिन ड्रामे खे इते ई ख़तमु कनि था पिया। किन्हनि मजबूरियुनि तहत, कोई परेशानियुनि सबबु जेके हिन ड्रामे खे इते मुकाइणो थो पवे, इनखे ख़तमु इते ई थो करिणो पवे। त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख तोरा लख लाइक। जन जन दोस्तनि किस्त नंबर जो हठ न ॾिठी आहे, उन्हनि दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदुसि त हाणे मां उहा जेका अपडेट
अवां दोस्तनि खे मां पहुचाइण वारो आहियां क़िस्त नंबर 64 जी, जेका अवां दोस्तनि खां कंहिं मजबूरी तहत मिस थी वई ऐं अवां दोस्तनि खे न ॾिसी चुका आहियो, ऐं उहा अपडेट मां दोस्तनि पहिरीं प्यारनि दोस्तनि ते पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदुसि ऐं ज़रे ज़रे जी अवां तक मां हिकिड़ो पैगाम रसाई कंदुसि। इंशाअल्लाह मुंहिंजो जेको हीउ पैगाम रसाई अवां ताईं बहितरीनु साबित थींदो। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो, त उन दोस्त खे मां गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾनि, त जीअं मुंहिंजे अचण वारी जेके वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे मोबाइल में अची वञे। ऐं मुंहिंजे हिन वीडियो में लाइक कमेंट ऐं जेको आहे बेल आल बटन खे बि ज़रूरु दॿायो। ऐं हुन खां अलावा मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, त जीअं मुंहिंजे हीअ वॉच टाइम ठही पवे। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, लख थोरा लख लाइक अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टिड़ंदा रहो। त दोस्तो हाणे असीं अपडेट ते पहुचाइण वारा आहियूं क़िस्त नंबर 64 जी। जेको पहिरियों सीन लॻो उन में छा थियो उन बाबति तव्हांखे ॿुधाईंदुसि, त तव्हां तयारु थियो और उन क़िस्त बाबति तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। तो जेको क़िस्त नंबर 64 में पहिरियों सीन लॻे थो, उहो सीन लॻे थो ककर मलूक। जी हाँ, ककर ऐं मलूकरनि जो सीन लॻे थो, जंहिंमें मलूक ककर खे चए थो त तव्हां अलीअ खे मारे छो नथा छॾो, ऐं मारे छॾो त किसो ई ख़तमु थी वेंदो। त ॿिए पासे हुनखे ककर इहो चवंदो त बाबा जी असीं अली खे मारे छॾियो त हू मिठनि खे मारे छॾींदा, असां ओसीअ ताईं अली खे नथा मारे सघूं जेसीं ताईं असांखे हू मिठनि वापसि नथा कनि। त जंहिं ते कूंज चए थी त तव्हां अलीअ खे मारणु छो था चाहियो ऐं मुंहिंजी हुन सां तलाक छो था कराइणु चाहियो, मां त हुन सां पूरी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ राज़ी आहियां, पोइ तव्हां मुंहिंजी तलाक छो था कयो। जंहिं ते ककर हुनखे चए थो त तूं ख़ुशि ऐं हुन सां तॾहिं रहंदे जॾहिं असीं हुनखे ज़िंदा छॾींदासीं। त हू चए थो पोइ जेकॾहिं ज़िंदा न छॾींदा त मुंहिंजी हुन सां शादी छो कराई, ऐं मानस चए थी त हा पोइ हुनजी शादी तव्हां छो कराई। जंहिं ते ककर चए थो त कहिड़े हालातनि में असां हुनजी शादी कराई। जंहिं ते मलूक चए थो त इहा रनाना टीका आहिनि, इहा पिया हलंदा, इन मां को बि कुझु कोन वरंदो, इन्हनि खे तो छॾ, तव्हां मां त चवां थो इन किसे खे ख़तमु कयो ऐं अलीअ खे मारे ऐं पंहिंजो जेको आहे इहो किसो ई ख़तमु कयो। इहो सीन हिते लॻे थो। उनखां पोइ वरी ॿियो सीन लॻे थो हाशिम ऐं शफ़ीक वारो जेको सीन लॻे थो। हाशिम ऐं शफ़ीक वारा उते बीठा हिकु कंहिंजी तलाश में हूंदा आहिनि, जेके अलाह ने मींहं खे ॾिसंदा रहंदा आहिनि। अलाह ने मींहुं जेको आहे उन तरफ़ वेंदा पिया हूंदा आहिनि, जेको जिते मिठण क़ैद थियलु हूंदो आहे उनजी तार में ही लिका बीठा हूंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि त ही केॾांहुं पिया वञनि। ऐं हाशिम ऐं शफ़ीक ऐं उन्हनि खे पक थी वेंदी आहे, जेका पीरल ॻाल्हि कई पई त हाणे असांखे इहा पक थी चुकी आहे त मिठण इन्हनि वटि ई आहे, पर किथे क़ैद आहे। हाणे इहा असांखे जांच लहणी पवंदी, इहा ख़बर रखणी पवंदी त किथे क़ैद आहे। उन खां पोइ इहो सीन लॻे थो। उन खां पोइ वरी ॿियो हिकिड़ो सीन लॻे थो, टियों जेको मिठण ऐं जेको मिठू ऐं ख़ुदनि जे भाउ वारो जेको सीन लॻे थो, जंहिंखे माजिद ॻोल्हा करे त ख़ुदनि किथे आहे, जंहिं ते हू चए थो त ख़ुदनि बदिजी वियो, ऐं मिठू चए थो ख़ुदनि बदिजी वियो, इहो सीन लॻे थो। त दोस्तो हीअ अवां थी जेका अपडेट पहुचायां पियो, इहा क़िस्त नंबर 64 जी आहे। मां उमेदु कयां थो तव्हांखे भरपूर नमूने सां अव्हांखे हुनजो फ़ाइदो मिलंदो। तार ऐं अवां जी हाँ, अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजे यूट्यूब चैनल सतार काज़ी व्लॉग्स। जी हाँ दोस्तो, तव्हां कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ख़ुशबाश हूंदव? हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहो, इहा ई त मुंहिंजी दुआ आहे। जेके बि मुंहिंजा सब्सक्राइब दोस्त आहिनि, जेके मुंहिंजा फ्रेंड आहिनि फेसबुक ते, टिकटॉक ते, इंस्टाग्राम ते, मैसेंजर ते, जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे प्यार भरो सलाम। ऐं अलाह करे ख़ुशियूं माणियो, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं का बि तकलीफ़ अवां दोस्तनि जे वेझो न अचे, इहा ई मुंहिंजी दुआ आहे। ऐं तव्हां दोस्त इंशाअल्लाह जीअं तव्हांजो हींअर मूंसां साथ आहे, हमेशह साथ रहंदो, ऐं पंहिंजे इन साथ खे हमेशह अॻिते हिकिड़े वॾे पैमाने ते खणी हलंदासीं इंशाअल्लाह अज़ीम। में हर उहा अपडेट जेका अवां चाहींदा आहियो
मां दोस्तनि ताईं पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां ऐं चाहींदो आहियां तव्हां दोस्तनि खे जेका अपडेट पहुचायां उन में का बि कमी कोताही का अहिड़ी की ॻाल्हि न हुजे। त दोस्तो जेका अॼु असीं ॻाल्हि कयूं पिया अॼु ॻाल्हि कयूं पिया जेका कहिड़ी अपडेट, जी हाँ उन अपडेट जी जेके अव्हां मिस करे चुका आहियो, जेके अव्हां किस्त न ॾिसी चुका आहियो ऐं कंहिं वजह जे करे अव्हां उहा मिस करे विया आहियो, उहा किस्त न ॾिठी आहे, उनजे लाइ अव्हां दोस्तनि ताईं पहुचाईंदुसि उहा अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो। त दोस्तो जेका अपडेट हींअर मां अव्हांखे ॾियण वारो आहियां उहा किस्त आहे किस्त नंबर 63। जी हाँ दोस्तो 63 जी बाबति अव्हांखे ॾींदुसि बहितरीनु अपडेट जेका अव्हां खां मिस थी वई आहे। ऐं उमेदु कयां थो पियो त मुंहिंजे हिन चैनल ते अव्हां न्यू आहियो, अगरि जेकॾहिं न्यू आहियो त पोइ भला हिकिड़ी महिरबानी बि कयो असां सां ऐं काज़ी हिन अब्दुल सत्तार सां हिकिड़ी महिरबानी इहा कयो जो सभ खां पहिरियां त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी जेका न्यू वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां जे सुहिणे सुहिणे मोबाइल में अची वञे, पंहिंजे हथनि सां उनखे खोले उहा अपडेट अव्हां आसानीअ सां ॿुधी सघो ऐं मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त जीअं मुंहिंजो हीउ वॉच टाइम ठही वञे। जीअं जीअं भला तव्हां मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदव तीअं तीअं मुंहिंजो बि अव्हांजो साथ हमेशह रहंदो, हमेशह क़ाइमु दाइमु रहंदो। अला करे ख़ुशियूं माण्हू हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मां वरी बि अव्हां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि हलंदुसि त जिथां जा आहियो, जहिड़े सिटीअ जा आहियो ऐं कहिड़े शहर जा आहियो, कहिड़ी कास्ट आहे अव्हांजी, कहिड़ी ज़ात आहे अव्हांजी, उहा पंहिंजी ज़ात, पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो कमेंट में ज़रूरु लिखंदा करो त जीअं मूंखे बि ख़बर पए त मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त किथां जा आहिनि ऐं किथां खां मूंखे सब्सक्राइब कयो आहे मुंहिंजे चैनल खे। इन्हीअ जे लाइ मां बार बार अव्हां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदो हलंदो आहियां त बराए महिरबानी पंहिंजो नालो बि लिखो ऐं दोस्त जे व्हाट्सअप इस्तेमालु कंदा आहियो त पंहिंजा जेको कॉन्टेक्ट नंबर व्हाट्सअप ज़रिए बि पंहिंजो जेको आहे मूंखे ॾियो त जीअं पाण व्हाट्सअप ज़रिए बि हिकिड़ी बहितरीनु कचहरी कयूं ऐं उन ते वेही करे खोड़ सारियूं गपशप लॻायूं त जीअं चवंदा आहिनि त जेतिरा तालुकात वधाइणु चाहियो त वधंदा वेंदा। ईअं मां पंहिंजे दोस्तनि सां जीअं हींअर यूट्यूब ज़रिए उन्हनि सां कचहरी कंदो आहियां, ईअं चाहियां थो त व्हाट्सअप ज़रिए बि मां उन्हनि सां कचहरी कंदो हलां। ऐं मां अव्हां दोस्तनि खे अॻु में बि हिकिड़ो मां वीडियो शेयर कयो, उन वीडियो में मां दोस्तनि खे हिकु आगाही ॾिनी हुई त मुंहिंजो जेको आहे हिकिड़ो ॿियो बि चैनल मां जेको आहे लॉन्च कयो आहे ऐं उहो चैनल सत्तार काज़ी ऑफिशियल जे नाले सां आहे। इंशाअल्लाह हुन ते मां अव्हां दोस्तनि खे ॾींदुसि बहितरीनु ड्रामा, जी ऐं जेके अव्हां ड्रामा ॾिसंदा आहियो वेब साहिब जा जेके आहिनि ड्रामा उहे मां उन ते रखंदुसि ऐं कॉमेडी क्लिप बि उन ते रखंदुसि त जीअं अव्हांखे मिले बहितरीनु एंटरटेनमेंट। जी हाँ व्लॉग वर्क त हले पियो माशाअल्लाह ऐं अव्हांजे साथ सां इहो इंशाअल्लाह इन क़रीब मोनीटाइज़ थी वेंदो ऐं जीअं हू मोनीटाइज़ थी वेंदो तीअं ई पंहिंजे हिन वीडियो खे बाक़ाइदा जेको आहे इन ते बहितरीनु कमु करे ॾेखारींदासूं ऐं अव्हांजे साथ सां। जी हाँ दोस्तो अव्हांजो साथ ऐं अव्हांजो प्यारु। त हाणे अञा अगरि जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो रहिजी वियो आहे, मिस थी वियो आहे मुंहिंजे चैनल खां, त हुनखे वरी बि इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे ऐं बेल आल बटन खे बि दॿाए ऐं लाइक कमेंट करणु न भुलिजे, लाइक कमेंट करणु न भुलिजो। इन जे करे ऐं आख़िर ताईं मुंहिंजे हिन वीडियो खे वॉच कंदा करो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक। त हाणे तयारी कयूं था पंहिंजी जेका अपडेट पहुचाइण जी, उहा अपडेट आहे किस्त नंबर 63 जी ऐं 63 में मुराद जी मुराद जेको ॿरियो वेठो आहे मंसूर ख़ान ते ऐं मंसूर ख़ान खे सारो जेको आहे ॾोहारी करार ॾेई वेठो आहे ऐं इहो सम्झी वेठो आहे मुराद ऐं पीरल जेके कचहरी कनि था पिया त किथे सारे फ़साद जी जेका जड़ आहे उहा आहे मीर मंसूर ख़ान। ऐं अव्हां त ड्रामो ॾिसो पिया, ईअं न आहे, पर इन सारे फ़साद जी जेका जड़ आहे उहा मीर शाहनवाज़ ख़ान ई आहे। पर ही मीर शाहनवाज़ ख़ान जी जेको दुलाब जी दुलाब यानी ड्रामे जो जेको नालो आहे, जेको टाइटल नालो आहे,
उहो दुलाब आहे बि इन ते मीर शाहनवाज़ ख़ान ते याने अख़्तर खोखर साहिबु बहितरीनु अदाकारी करे रहिया आहिनि ऐं हींअर उमिरि ते बि वियल आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे असांजो हीउ जेको बहितरीनु आर्टिस्ट आहे ऐं वियल बि उमिरि ते आहे ऐं पंहिंजो जेको आहे ज़ाहिर आहे हीउ कैरेक्टर आहे ऐं कैरेक्टर में घिरी वञणु ऐं उनखे पूरो अदा करणु इहा बि त कामयाबी आहे अदाकार जी। जी जी दोस्तो, तमामु बहितरीनु अदाकार आहिनि अख़्तर खोखर साहिबु मीर शाहनवाज़ ख़ान उर्फ़ जंहिं बहितरीनु किरदारु कनि पिया हींअर उमिरि ते वियल आहिनि ऐं उनजे लाइ बि तव्हां दुआ करो त अल्लाह साईं उन्हनि जी जेका इबादातूं आहिनि पंहिंजे बारगाह में क़बूल और मंज़ूर फरमाइनि। सभु चओ आमीन। जी जी दोस्त, असांजो प्री प्यारो दोस्त आहे, पोइ बि असांजो अदाकार दोस्त आहे ऐं पंहिंजी अदाकारीअ जे जोहर ॾेखारे थो पियो, हींअर वियल आहे उमिरि ते। त ॿिए पासे रहज़न वारा, जी हा साईं, रहज़न वारा बि त तयारु वेठा आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे जीअं नौटण जेको खेल आहे, जेका रांदि आहे, जेका रांदि रचे रहिया आहिनि, उहे वरी इहो रची वेठा आहिनि त असां खे जेको आहे अली खे असां क़ैद कयो आहे, होॾां मिठनि असांखे ॾींदा त अली ॾींदासीं ऐं रहज़न ऐं ककर वारा वञनि था मीर मंसूर ख़ान खे ऐं मीर मंसूर ख़ान खे इहो चवनि था त असां तोसां रिश्तो ॻंढण जे लाइ तयारु आहियूं, पर शर्त असांजी हिकिड़ी इहा ई आहे त तूं जेको आहे अलीअ जो निकाह टोड़ाए ॾींदे ऐं ॿिए पासे अली खे जेको आहे असां तुंहिंजे हवाले कंदासीं, अली खे तूं मारींदे, ठीकु आहे। ऐं जीअं उनजो खून जो इल्ज़ाम मुराद वारा पक सम्झनि त हाणे इहो ई आहे ऐं सारी इहा जेका गेम रचाई वई आहे, जेका रांदि रचाई वई आहे, सारी मीर शाहनवाज़ ख़ान जी आहे, जिते राज़न वारा इहा ॻाल्हि कनि था पिया ऐं हुन खां पोइ जेको उन जवाबु ॾिनो, मां नथो चाहियां ऐं मूंखे पक आहे त जेके मूं मथां जेके फायरिंग कई वई हुई उहे सभु तव्हांजो ई कमु हुयो ऐं मुराद ख़ान जो न हो। जेकॾहिं मुराद ख़ान जो न हो त पोइ मुराद ख़ान खे जेल छो माञाई, हुनजे पोयां पुलिस छो मोकिलिया? इहे राज़न वारनि जो जवाबु, जंहिंजे करे कुझु ॻाल्हियुनि में मंसूर ख़ान बि फासे पियो। जी 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 हाणे वीचारो मंसूर ख़ान आहे त सिधो साफ़ सुथिरो माण्हू, उहो चाहे थो त जेको आहे खूनारेज़ी न थिए ऐं जेको आहे गंदगी न थिए, पर साईं हेॾां बि त जेका गेम रचायल आहे उहा रचायल आहे मीर शाहनवाज़ ख़ान जी। मीर शाहनवाज़ ख़ान बि नथो चाहे, थो चए त कीअं बि करे मीर मंसूर ख़ान खे झुकायां ऐं झुकाए बि वेंदो। ॾिसो त अॼुकल्ह दौर बि ईअं आहे, सचे जो केर बि न आहे, कूड़े जो हर कोई आहे ऐं कूड़े जो साथ ॾियण वारा ॾिसो तव्हांजे आस पास में बि दोस्तो ईअं बि आहे, तव्हांजी बिरादरीनि में, तव्हांजे चङनि मुड़ुसनि में ईअं ई हले थो पियो अॼुकल्ह जो दौरु। पंहिंजे दौर जे इर्द गिर्द ॾिसंदो तव्हांखे अहिड़ा खोड़ सारा कैरेक्टर मिलंदा, जी 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 जी, जेके अव्हां सां गॾु हूंदा पर अंदर में उन्हनि खे हूंदी मुनाफ़िक़त। जी हाँ दोस्तो, मूंसां बि त अहिड़ा खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि, मुंहिंजा पंहिंजा हमदर्द मूंसां गॾु हुजनि था, वरी पोइ कुझु देरि खां पोइ वरी अहिड़ो किनारो कशी कंदा ऐं गिलाऊं कंदा वञी ऐं मुनाफ़िक़त कंदा वञी। अहिड़ा खोड़ सारा कैरेक्टर असांजे हर मतिलबु पूरी दुनिया में छायल आहिनि, तव्हां कॾहिं गौर न कयो हूंदो, हींअर गौर कयो तव्हां। ऐं जेकॾहिं तव्हांजी उमिरि नंढड़ी आहे त तव्हांखे इन शइ जी अञा ख़बर न आहे, जे अञा तव्हां उमिरि 30, 40, 45, 50 में आहियो त तव्हांखे तजुर्बो थी चुको हूंदो त अहिड़े इन कैरेक्टर जा किरदार करण वारा माण्हू असांजे आस पास बि घुमनि था। त दोस्तो, अलाह इन असांखे इन्हनि जे जेके अहिड़ा कैरेक्टर वारा आहिनि, इन्हनि जे शर ऐं फ़साद खां अलाह सां असांखे बचाए, अलाह सां इन्हनि खां महफ़ूज़ करे। दोस्तो, हीउ त ड्रामो आहे, ड्रामो असां अव्हांखे ॾेखारींदा आहियूं त जीअं शऊर पैदा थिए, असांजी सिंधी क़ौम सुजाॻ थिए। अहिड़ा ड्रामा असां खे उन्हनि जे कैरेक्टर में घिरी करे उहे कैरेक्टर अदा कंदा आहियूं त जीअं शऊर पैदा थिए ऐं जेको आहे माण्हू सुजाॻ थी वञनि ऐं जेके जहिड़ा फ़साद झगड़ा थींदा आहिनि ज़मीनुनि ते, पाणी जे वारे ते, कुकड़नि जे वेड़ ते या कुतनि जे वेड़ ते, शिकार ते, मतिलबु अहिड़ा खोड़ सारा वाक़ियात थींदा आहिनि जंहिंमें अहिड़ा कैरेक्टर जेको आहे मुलविस हूंदा आहिनि। त दोस्तो, इन कैरेक्टरनि खां पंहिंजो पासो बि कंदा कयो ऐं मां उमेदु कयां थो त मुंहिंजे हर वीडियो में मां अव्हांखे हिकु नओं हिकिड़ो मां मैसेज ॾींदो रहंदो आहियां। उहे मैसेज
तरजीह आहे त पंहिंजे ॿारनि खे सुठी तालीम ॾियो, नियाणियुनि खे सुठी तालीम ॾियो, उन्हनि में शऊर पैदा कयो ऐं हुन खां अलावा पंहिंजे वॾड़नि जो बि अदब कयो। जे अगरि तव्हां खां नंढा आहिनि उन्हनि ते शफ़क़त भरियो, प्यार भरियो, हथ बि रखंदा अचो। ऐं जेकॾहिं असां नंढड़नि खे प्यार मुहबत ॾींदासीं त इहा असांजी इज़त कंदा ऐं चवंदा आहिनि नंढड़ो ॿार शेपर जो वार। जी हाँ दोस्तो, शेपर जो वार खे जीअं जीअं तव्हां पहिरींदा वेंदव उहे उहे सिट थींदो वेंदो ऐं जेकॾहिं उनखे ईअं छुड़वा के छॾे ॾींदव त उहे आख़िर मुंहं में पवंदो, खाधे पीते में पवंदो शेपर जो वार। ऐं ईअं ई हिकिड़ी मिसालूं जेके वॾा ॾींदा हुआ ऐं ॿारनि जो बि जेको ज़हन आहे उहो कोरे कागज़ जीअं आहे। उन ॿारनि ते तव्हां जेको सब्जेक्ट लिखंदव उहो ई ॿारनि जे ज़हन में जेको आहे नुमा थींदो। त तंहिंखां बहितर आहे पंहिंजे ॿारनि खे सुठी जेको आहे तालीम ॾियो, सुठो शऊर पैदा करण जी, इस्लाह करण जूं ॻाल्हियूं ॿुधायो त जीअं पंहिंजी बिरादरीअ में, पंहिंजे यारनि दोस्तनि में चङा थी हलनि ऐं चङायूं मरनि। त इहो मुंहिंजो मैसेज हूंदो आहे। चवंदा आहिनि त जुदा न फिदा, हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो। आहिनि त जुदा न फिदा, हमेशह मां इहा तव्हांखे तव्हां दोस्तनि खां मोकिलाणी वठंदो आहियां ऐं मोकिलाणी इहा घुराइण बि खपे। ऐं ज़ाहिर आहे अवां दोस्तनि जो प्यारु आहे। अञा बि को मुंहिंजो दोस्त रहिजी वियो आहे त उन दोस्त खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे दॿाइण न विसारनि ऐं लाइक ऐं कमेंट ज़रूरु 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 कंदा कयो त जीअं ख़बर पवे। ऐं पंहिंजो कमेंट में पंहिंजो नालो बि लिखो त किथां जा आहियो, कहिड़े शहर जा आहियो, इहो ज़रूरु लिखंदा करो। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, तव्हां दोस्तनि जो साथ ऐं प्यारु हमेशह मूंसां गॾु गॾु रहंदो। इनशाअल्लाह गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं, जुदा न फिदा। ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए सिंध, जिए सिंध ऐं जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधिया मारवाड़ा, हमेशह आबाद रहनि, ख़ुशि रहो। पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़।